खैबर पख्तूनख्वा के इलाके लोअर दीर में टिकटॉकर नौजवान मोबाइल फोन न ॾियण ते फायरिंग करे पीओ के क़त्ल ऐं माउ के सख्त जख्मी करे छॾियो। पुलिस मूजिब पीओ के मिटी माउ हवाले कयो वियो आहे, जॾहिं त संदसि वालदा जी हालत ॻणती जोगी आहे। जवाबदार के पुलिस गिरफ्तार करे वरितो आहे। तेमर गिरा में 18 सालनि जे नौजवान कावड़ में अची वालदीन ते फायरिंग कई। नौजवान रोज़ाने जे बुनियाद ते टिकटॉक वीडियो तैयार करण जे लाइ मक़ामी इलाइक़े में पहाड़नि ते वेंदो हो। वाक़े जी एफआईआर दाख़िल करे वधीक जांच शुरू कई वई आहे। पुलिस मूजिब टिकटॉकर जवाबदार जो पीओ टैक्सी ड्राइवर हो। लोअर दीर पुलिस जवाबदार के अदालत में पेश करे छॾियो, जिते अदालत जवाबदार के 1 ॾींहं जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। बलूचिस्तान के जिले बारखान में धमाके सबब 4 ॼणा मारिजी विया, जॾहिं त 12 ॼणा ज़ख्मी थी विया। पुलिस मूजिब धमाको बारखान के इलाके रखनी जे बाज़ार में थियो, जंहिंमें 4 ॼणा मारिजी विया। धमाके में 12 ॼणा ज़ख्मी भी थिया, जन खे तिबी इमदाद जे लाइ मक़ामी अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। धमाके खां पोइ पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जा एहलकार वाक़े वारे हंधि पहुची विया ऐं शाहिदियूं जमा करे जांच शुरू कई वई आहे। पुलिस मूजिब धमाकेदार मवाद मोटरसाइकिल में लगल हो। धमाके सबब केतिरनि ई गाॾियुनि, मोटरसाइकिलनि ऐं दुकाननि खे बि नुक़सान पहुतो आहे। धमाके खां पोइ पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे एहलकारनि सबूत गॾु करे जांच शुरू करे छॾी आहे। बॉलीवुड अदाकार नवाज़ुद्दीन सिद्दीकी जी घरवारी आलिया सिद्दीकी मुड़ुस खिलाफ़ ॾाढाई जो केस दाख़िल कराइण सां गॾु हुन ते ॿार खसण जो इल्ज़ाम बि लॻायो आहे। आलिया सिद्दीकी तरफ़ां इंस्टाग्राम ते वीडियो जारी कई वई आहे, जंहिंमें हूअ रोई रही आहे ऐं आलिया नवाज़ुद्दीन सिद्दीकी खे बदतमीज़ करार ॾींदे चई रही आहे त तूं पंहिंजे पैसनि सां केतिरनि बि माण्हुनि खे ख़रीद करे वटि, मुंहिंजा ॿार मूंखां नथो खसे सघीं। अदाकार जी घरवारी वीडियो में चयो त मूंखां ॿार खसे किथे रखंदे, मुंहिंजा ॿार छा रही सघंदा तोसां गॾु। मुंहिंजे ॿारनि खे त पीउ बाबति का बि ख़बर न आहे त पीउ छा थींदो आहे। उनखां अलावा भारतीय मीडिया रिपोर्टनि मूजिब आलिया सिद्दीकी पंहिंजे मुड़ुस अदाकार नवाज़ुद्दीन सिद्दीकीअ ते ॾाढाई जो केस दाख़िल करायो आहे। आलिया मूजिब हुन पंहिंजे मुड़ुस ख़िलाफ़ ॾाढाई जो केस तमामु घणनि शाहिदियुनि सां गॾु दाख़िल करायो आहे। मौसमियात खाते अंगारे खां ख़मीस ताईं मुल्क के मथाहें ऐं विच वारनि इलाइक़नि में बरसात की अॻकथी कई आहे। उन हवाले से एडवाइजरी जारी कई वई आहे त मौसमियात खाते जो चवणु आहे त ओलह जूं हवाऊं 28 फेबरवरी ते मुल्क के ओलह वारनि इलाइक़नि में दाख़िल थींदियूं, जेकी 1 मार्च ते मुल्क के मथाहें ऐं विच वारनि इलाइक़नि ताईं पखड़जंदियूं। बरसात ऐं बर्फबारी जो इम्कान ज़ाहिर कियो वियो आहे। मौसमियात खाते मूजिब चित्राल, दीर, सवात, कोहिस्तान, मानसरा, शांगला, बूनीर में भी बरसात ऐं जबलनि ते बर्फबारी जो इम्कान आहे, जॾहिं त एबटाबाद ऐं हरीपुर में गजगोड़ सां बरसात ऐं जबलनि ते बर्फबारी जो इम्कान आहे। 28 फेबरवरी ऐं 1 मार्च दौरान इस्लामाबाद, पोटोहर रीजन, गोजरानवाला, गुजरात, हाफजाबाद, मंडी बहाउद्दीन, नारोवाल, सियालकोट, लाहौर, फैसलाबाद, टूबा टेक सिंह, झंग, कसूर, शेखुपुरा, खोशाब, कराची ऐं पंजाब के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। नानकाने साहब में भी ककर वसंदा। मौसमियात खाते मूजिब पिशावर, कोहाट, नौसारा, सवाबी, चारसिदा में भी गजगोड़ सां गॾु बरसात जो इम्कान आहे, जॾहिं त बाजोड़, करम, वजीरुस्तान, बनू, डेरा इस्माइल खान में भी गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। सखर, जगमाबाद, लाड़कानो ऐं बलूचिस्तान समेत 2 इलाइक़नि में भी बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते पारां बरसाती इलाइक़नि में तेज़ हवान ऐं थधि सबब बीठल फसलुनि ऐं कमज़ोर इंफ्रास्ट्रक्चर के नुक़सान पहुचण जो ख़दशो ज़ाहिर कियो आहे। पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान, कश्मीर के जाबुल इलाइक़नि में लैंड स्लाइडिंग जो ख़तरो आहे। सदर डॉक्टर आरिफ अलवी और वजीर आज़म शहबाज शरीफ बारखान के इलाके रखनी बाजार में थियल धमाके की सख्त लफ्ज़न में मज़म्मत कई है। वजीर आज़म शहबाज शरीफ कीमती हयातियुनि के नुक़सान ते दुख ऐं अफ़सोस जो इज़हार किया, जॾहिं त मारिजी वियलनि के घर भातियुनि सां हमदर्दी जो इज़हार किया। वजीर आज़म बलोचिस्तान के वॾे वज़ीर ऐं IG खां रिपोर्ट तलब कंदे ज़ख्मियुनि के बेहतरीन तिबी सहूलतूं ॾियण की हिदायत कई।
शहबाज शरीफ चयो त दहशतगर्द सज़ा खां बची नथा सघनि, नाहक खून वहाईंदड़नि खे इबरत जो मिसाल बणाईंदासीं। वज़ीर आज़म धमाके में मारिजी वियलनि लाइ मग़फ़िरत, संदन घरबाजियुनि जे लाइ सबुर ऐं ज़ख़्मियुनि जी जल्द सेहतयाबी लाइ दुआ कई। पंहिंजे बयान में सदर आरिफ अलवी धमाके में क़ीमती हयातियुनि जे नुक़सान ते ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो ऐं मारिजी वियलनि जे वारसनि सां ताज़ियत जो इज़हार पिणु कयो। सदर आरिफ अलवी दहशतगर्दनि जे मुकमल ख़ात्मे जे लाइ कोशिशूं तेज़ करण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो ऐं ज़ख़्मियुनि खे जल्द सेहतयाबी लाइ बि दुआ कई। पीटीआई चेयरमैन इमरान खान खिलाफ़ केतिरा केस ॿुधणी हेठा आहिनि ऐं कहिड़नि केसनि में खेसि गिरफ़्तार करण जो इम्कान आहे, उन हवाले सां समूरा तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान मथां इस्लामाबाद ऐं लाहौर जे मुख़्तलिफ़ अदालतनि ऐं इलेक्शन कमीशन में 36 खां वधीक केस दाख़िल ॿुधणी हेठा आहिनि, जंहिंमें नाअहली ज़मानत, फ़ौजदारी कार्रवाई ऐं तौहीन अदालत जा केस शामिल आहिनि, जॾहिं त पाबंदी मढ़ियल फंडिंग केस, तोशाखाना, फ़ौजदारी कार्रवाई ऐं टेरियान नाअहली केस सभिनी खां अहम आहिनि। इमरान खान खे संगजानी थाणे ते दाख़िल कयल दहशतगर्दी जे केस में अबूरी ज़मानत अञा कराइणी आहे, जॾहिं त दहशतगर्दी जे केस मां इमरान खान लाहौर हाई कोर्ट मां 3 मार्च ताईं हिफ़ाज़ती ज़मानत हासिल करे वरिती आहे। अहिड़ी तरह पीटीआई चेयरमैन जी ज़मानत थियण जोगनि ॿिनि केसनि में ॿुधणी पिणु हलंदड़ आहे। जॾहिं इमरान खान जे उन्हनि ॿिनि केसनि मां ज़मानत रद्द थी त संदसि गिरफ़्तारी बि थी सघे थी, छो त 25 खां वधीक फ़ौजदारी केसनि में अॻूणो वज़ीर आज़म ज़मानत ते आज़ादु आहे। सभिनी खां वधीक 25 केस इस्लामाबाद जे सीशन कोर्ट में ॿुधणी हेठा आहिनि, जिते सिर्फ़ 2 केसनि खां अलावा इमरान खान बाक़ी समूरनि केसनि में मुस्तक़िल ज़मानत ते आहे। तोशाखाना फ़ौजदारी कार्रवाई जे केस में इमरान खान खे सीशन कोर्ट 28 फरवरी ते तलब करे रखियो आहे, जंहिंमें फ़र्द जुर्म लागू थियण जो बि इम्कान आहे। इस्लामाबाद जे सीशन अदालत जा 23 केस इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ थाणनि में दाख़िल आहिनि। उहे केस गुज़िरियल साल 25 ऐं 26 मई ते एहतजाज, अगस्त जे रैलियुनि ऐं तोशाखाना फ़ैसिले जे ख़िलाफ़ एहतजाज ते दाख़िल थिया हुआ। अहिड़ी तरह एडिशनल सेशन जज ज़ेबा चौधरी ख़िलाफ़ धमकी वारो बयान जो केस बि ॿुधणी हेठा आहे। 2014 जे पीटीवी ऐं पार्लियामेंट मथां हमले जे केस में 2 केस बि ॿुधणी हेठा आहिनि। बैंकिंग कोर्ट में पाबंदी मढ़ियल फंडिंग केस जे हवाले सां परॾेही एक्सचेंज एक्ट जो केस दाख़िल आहे। उन केस में बैंकिंग कोर्ट 28 फरवरी ते इमरान खान खे हतमी हाज़िरी जी मोहलत ॾेई रखी आहे। इमरान खान जी बैंकिंग कोर्ट में पेश न थियण जी सूरत में ज़मानत रद्द थियण जो बि इम्कान आहे, जॾहिं त शरीक जवाबदारनि जी ज़मानत मंज़ूर थी चुकी आहे। तहरीक इंसाफ़ पारां जेल भरियो तहरीक दौरान अॼु गोजरानावाला मां गिरफ़्तारियूं पेश कयूं वेंदियूं। पंजाब पुलिस जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ पारां जेल भरियो तहरीक दौरान हेल ताईं रुगो 121 ॼणनि गिरफ़्तारियूं पेश कयूं आहिनि। लाहौर मां पीटीआई जे 80 कारकुननि गिरफ़्तारी ॾिनी। रावलपिंडी में 41 अॻुवाणनि कारकुननि गिरफ़्तारी पेश कई। मुल्तान मां का बि गिरफ़्तारी न ॾिनी वई। तहरीक इंसाफ़ पारां लाहौर मां 200 कारकुननि जी गिरफ़्तारी ॾियण जी दावा कई वई हुई। पंजाब पुलिस मूजिबि शेख रशीद समेत केतिरनि ई अॻुवाणनि ऐलान बावजूद गिरफ़्तारी न ॾिनी। शेख रशीद जो चवणु आहे त खेसि तहरीक इंसाफ़ जी क़यादत पारां गिरफ़्तारी ॾियण खां रोकियो वियो। दिफ़ा वारे वज़ीर ख़वाजा आसिफ दावा कई आहे त हिकु ब्यूरोक्रेट जी धीअ जी शादी ते 72 करोड़ रुपयनि खां वधीक जी सलामी ॾिनी वई। 2 ॾींहं अॻु क़ौमी असेंबली जे इजलास में ख़्यालनि जो इज़हार कंदे दिफ़ा वारे वज़ीर ख़वाजा आसिफ इंकशाफ़ कयो हो त पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही पाण ॿुधायो हो त हिकु ब्यूरोक्रेट जी धीअ जी शादी ते वियो होसि, जिते संदसि तक जो माण्हू सलामी गॾु करे रहियो हो। परवेज़ इलाही पारां पुछण ते हुन ॿुधायो त 72 करोड़ रुपयनि खां वधीक जी सलामी मिली आहे ऐं अञा बि उहो सिलसिलो जारी आहे। ख़वाजा आसिफ ॿुधायो त उन ब्यूरोक्रेट जी हिकु ॿी धीअ जी शादी ते 1 अरब 20 करोड़ रुपयनि जी सलामी मिली, ज़ेवर ऐं गाॾियूं धार ॾिनियूं वयूं। साॻियो ई ब्यूरोक्रेट 21 22 ग्रेड ते अॼु बि नौकरी करे रहियो आहे। अॼु ताईं कंहिं बि उन ब्यूरोक्रेट खां को बि सवाल न कयो आहे। दिफ़ा वारे वज़ीर उहो बि चयो त गुज़िरियल 8 महीननि दौरान जेको थियो उहो तारीख़ में कॾहिं बि नाहे थियो। हिकु शख़्स खे 8 महीननि खां अदालत घुराए रही आहे पर उहो पेश न पियो थिए।
एक महीने में छित जो लेनर भी खुली वेंदो आहे, पर 3 महीननि खां इमरान खान जो पलेस्तर न पियो खोले। कंहिं बि उन जो सोमोटो नाहे वरितो। ऐवान सदन में वेठल शख़्स आइन जी भञकड़ी करे रहियो आहे। असांखे त अहिड़ी रायत न ॾिनी वई। असां चाहियूं था त कुझु 22 करोड़ अवाम वसीलनि मां फ़ाइदो खणे। असां लखें रुपया पगारूं वसूल नाहियूं कंदा। असां 1,68,000 रुपया वठंदा आहियूं। हुन वधीक चयो त असां पंहिंजे ख़र्च ते पार्लियामेंट ईंदा आहियूं, जेकी बर्दाश्त नथा करे सघूं। पंधु ईंदा आहियूं, पर कुझु माण्हुनि जे लाइ रोड बंदि थी वेंदा आहिनि। कुझु माण्हुनि जो ज़िंदगी गुज़ारण जो स्टाइल बादशाहनि जहिड़ो आहे। एसयूपी जे मरकज़ी चेयरमैन सैयद ज़ैन शाह जी अॻवानी में निकतल सिंध मार्च जी हिमायत में तालके काज़ी अमन जे शहर दौलतपुर सिफ़न में नओं परिणियल घोट पंहिंजी कुंवार ऐं जन समेत दौलतपुर कोट रोड खां महंगाई ऐं सिंध मार्च जी हिमायत में यकजहती तौर ते एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब चौक ते महंगाई खिलाफ़ ऐं सिंध मार्च जी हिमायत में नारेबाज़ी कई वई। उन मौके ते एसयूपी जे मरकज़ी अॻवान मौला बख्श बुरड़ो, घोट यासर बुरड़ो, कुंवार डॉक्टर सहरिश ऐं ॼाणनि चयो त असांखे महबूब लीडर सैयद ज़ैन शाह ते फ़ख्र आहे, जेको पैदल पंध सिंध मार्च काफ़िले समेत मुख़्तलिफ़ शहरनि खां रवां दवा आहे। उन्हनि वधीक चयो त सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह जी अॻवानी में महंगाई, करप्शन, धारी आबादकारी, बदअमनी, सिंध जे वसीलनि ते कब्ज़नि, सिंधु दरिया जो रुख मोड़ण ऐं लाक़ानूनियत खिलाफ़ असां बि साणनि गॾु आहियूं। हुकुमराननि ग़रीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। अवाम अटे जी लप लाइ आबघात ते मजबूर आहे, पर हुकुमराननि खे परवाह नाहे। ग़रीब अवाम जो रत चूसींदड़ करप्शन में मुलवस हुकुमराननि खिलाफ़ ही सिंध मार्च कामयाब वेंदो ऐं सैयद ज़ैन शाह जे काफ़िले में शिरकत करे कराची में लखें सिंधियुनि जा हिलाली पुट पंहिंजे बचड़नि समेत शिरकत कंदासीं ऐं करप्ट हुकुमराननि खे मुंहुं टोड़ जवाब ॾींदासीं। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त जेल भरियो तारीख़ पाकिस्तान तहरीक इंसाफ PTI ऐं इमरान खान जे लाइ ॿुॾी मरो तारीख़ बणिजी चुकी आहे। फैसलाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्ला चयो त इमरान खान जा समूरा हरबा नाकाम थी चुका आहिनि। अञा बि परे वारनि जेलनि में काफ़ी गुंजाइश आहे। पहिरियां उहे भरींदासीं, उन खां पोइ वेझनि जेलनि खे भरियो वेंदो। परे जूं जेलूं भरजण खां पोइ लाहौर ऐं रावलपिंडी जूं जेलूं भरींदासीं। राणा सनाउल्ला चयो त गुज़िरियल 8 महीननि खां इमरान खान फितनो पैदा करे रहियो आहे। इमरान खान 4 सालनि खां मुल्क जे लाइ मसला पैदा करण खां अलावा ॿियो कुझु बि नाहे कयो। वफ़ाक़ी घर वज़ीर वधीक चयो त जेल भरियो तारीख़ में 80 सैकड़ो माण्हू ज़मानत जे लाइ दरख़्वास्त करे रहिया आहिनि। जेल भरियो तारीख़ PTI ऐं इमरान खान जे लाइ ॿुॾी मरो तारीख़ बणिजी चुकी आहे। हुन चयो त इमरान खान मुल्क जी बहितरी ऐं मसइलनि जे हल लाइ को बि वक़्तु ख़र्च न कयो। उहो रोज़ फितने खां अलावा मुल्क खे तबाही तरफ़ धिकण खां सवाइ ॿियो कुझु बि नाहे कयो। हीउ चाहे थो त मुल्क सियासी अदम इस्तेहकाम जो शिकार रहे। फ़कीराबाद जे ॻोठ वॾा भट्टी जे प्राइमरी स्कूल जी इमारत लाइ मुसलसल 2 हफ़्तनि खां जदोजहद तारीख़ शुरू कई वई आहे, जॾहिं फ़कीराबाद शहर में अलामती बुख हड़ताल कैंप लॻाई वई आहे। जॾहिं त उन सिलसिले में अॼु ॻोठ वॾा भट्टी जे प्राइमरी स्कूल खां एहतिजाजी रैली कढी वई, जंहिं में सियासी अॻवाननि, वालदीन ऐं ॿारनि शिरकत कई। हुननि जो उहो चवणु आहे त असां मुसलसल 2 हफ़्तनि खां स्कूल जी इमारत लाइ तहरीक शुरू कई आहे, पर उन जो चूंडियल नुमाइंदनि नोटिस न आहे वरितो, जंहिं करे अॼु ही रैली कढी आहे त जीअं तक जा नुमाइंदा नोटिस वठी नई इमारत ॾियनि। वाज़े रहे त गुज़िरियल आचार ते पिण रैली कढी वई हुई, जेका फ़कीराबाद शहर मां गुज़रंदे फ़कीराबाद प्रेस क्लब ते पहुती हुई। हीअ रैली जदोजहद जो तसलसल आहे, जेका प्राइमरी स्कूल खां गढी वई। हीअ रैली फ़कीराबाद शहर खां थींदे गंबट प्रेस क्लब ते पहुचंदी। रैली में मौजूद अॻवाननि जो चवणु आहे त जेसीं ताईं स्कूल जी इमारत न ठाराए ॾिनी वेंदी, तेसीं ताईं हीअ जदोजहद जारी रहंदी।